अकुलरीअ अज़ाब घणो पसंदि आहे जिंदड़ी, यानी अकुल खां सवाइ इंसान अज़ाब थो पसे। दोस्तो, हिकिड़े शहर में हिकिड़ो सादी सम्झ वारो माण्हू रहंदो हो, जंहिंखे सभु माण्हू मत जो मोड़ो गंढ जो गोढ़ो करे चेड़ाईंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं रोज़गार जी तलाश में ॿिए ॻोठ ॾांहुं रवानो थियो। वाट में को मज़लूम चवंदो वियो त को ग़रीब हॾु न फासे। पोइ हीउ बि रस्ते में चवंदो थे आयो त हॾु म फासे, पर को ग़रीब चवण विसरी वियुसि। वाट ते मारी मिली वियुसि जो शिकार करण पए वियो। उन्हीअ जॾहिं हिन जे वातां हॾु म फासे उचारींदो ॿुधो, तॾहिं खेसि अहिड़ी त कावड़ लॻी जो ॾाढी मार ॾिनाईंसि, छाकाणि त मारीअ सम्झो त हीउ निभागो मूंखे पिटींदो थो रहे त जीअं मुंहिंजे ॼार में हिकु बि पखी न फासे। हुन ग़रीब मारीअ खां पुछो त ॿेली, मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो मूंखे एतिरो मारियो अथई? मारीअ जवाब ॾिनुसि त निभागा, आउं शिकार लाइ वञी रहियो आहियां ऐं तूं मूंखे पिटींदो थो अची त हिकु बि न फासे। तॾहिं उन्हीअ चयुसि त भला ॿुधाए त आउं छा चवां? मारीअ चयुसि त चओ त शाल पहिरीं 10 फासनि, शाल पहिरें ई दफ़े 10 फासनि। अञा थोरो अॻिते वधियो त साम्हूं 10 चोर ईंदा नज़र आयसि। चोरनि संदसि वातां अहिड़ा मनहूस लफ़्ज़ ॿुधी अची मथसि कावड़िया। मार ॾिनऊंसि जो सम्झियाऊं त असांखे पिटींदो थो अचे। हुन ग़रीब पुछनि त ॿेली, मूं अव्हां जो कहिड़ो ॾोह कयो आहे जो मारियो था? चोरनि चयो त असीं निकिता आहियूं चोरी करण ऐं तूं असांखे पिटी थो त 10 ई फासनि, पोइ मोचड़ा कीअं न खाईंदे? तॾहिं पुछाई त भला ॿेली, मूंखे सम्झायो त आउं छा चवंदो वञा? चोरनि सम्झायोसि त हिकिड़ो छॾे ॿियो आणियो, हिकिड़ो छॾे ॿियो आणियो। हू बेसम्झ हिकिड़ो छॾे ॿियो आणियो चवंदो रस्ते सां वञी रहियो हो त अॻियां किन माण्हुनि खे लाश सां वेंदो ॾिठाई। उन्हनि लाश वारनि जॾहिं संदसि इहे लफ़्ज़ ॿुधा तॾहिं हू मथसि ॾाढो कावड़जी पिया जो सम्झियाऊं त इहो असांखे पिटे रहियो आहे त अञा ॿियो को मरेव, तंहिं करे ख़ूब मार ॾिनऊंसि। हुन ग़रीब उन्हनि खां पुछो त मूं कहिड़ो क़सूर कयो आहे जो अमी मूंखे एतिरो मारे रहिया आहियो? उन्हनि जवाब ॾिनुसि त तूं असांखे पिटे रहियो आहीं त हिकिड़ो छॾे ॿियो लाश आणियो, पोइ बि वरी चवीं थो त मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? आख़िर उन्हनि लाश वारनि खां बि पुछाई त भला मां छा चवां? हुननि जवाब ॾिनुसि त तूं चओ त अहिड़ी शाल कंहिंसां न थे, अहिड़ी शाल कंहिंसां न थे। वीचारो विसोड़ल अहिड़ी शाल कंहिंसां न थे चवंदो वञी रहियो हो त साम्हूं ॼञ अची रही हुई। उन्हनि बि हिन जे वातां अहिड़ी शाल कंहिंसां न थे जहिड़ा लफ़्ज़ ॿुधी खेसि मार कुट करे सम्झायऊंसि त तूं चवंदो वञ त अहिड़ी शाल सभ सां थे। हू इहे लफ़्ज़ चवंदो हिकिड़े ॻोठ में अची पहुतो। ॻोठ में हिकिड़े कुंभर जे घर खे लॻल हुई बाहि। जॾहिं हुन वटां लाघाऊ थियो ऐं कुंभर संदसि वातां अहिड़ी शाल सभ सां थे जहिड़ा लफ़्ज़ ॿुधा तॾहिं खेसि ॾाढो गुस्सो आयो। खणी सोंटो अची वरताईंसि ऐं ख़ूब मरमत कयाईंसि। पोइ त कुंभर चरियो ॼाणे अहिड़ी कार कयसि जो बाहि खां छिके खणी पंहिंजे दर ते नौकर रखियाईंसि। बाहि लॻण वारे हादसे में कुंभर जी ज़ाल सड़ी वई हुयसि, तंहिं करे रंधण पचाइण जो ऐं घरू कम कार खांइसि वठणु शुरू कयाई। हिकिड़े ॾींहुं कुंभर चयुसि त फलाणे माण्हूअ जाइ ठहराई आहे, जा वरी नई ठहराईंदो, सो तूं वञी हुन जे भितियुनि जी चीकी मिटी गॾहि ते भरे अच त थांव ठाहिणु शुरू कयूं। हू गॾहि काहे उते वियो ऐं हिकिड़ो गुंब भित जो किराए वॾे वज़न वारो हिसो किन माण्हुनि जी मदद सां गॾहि ते खणी जो रखियईं त घणे बार पवण सबबि गॾहि किरण सां ई मरी वई। इहो बेवकूफ़ लॻो हुनखे लकुण हणण त मन उथे। जॾहिं गॾहि कान उथी तॾहिं कुंभर खे वञी ॿुधायई त गॾहि ज़िद कयो आहे ऐं उहा सुम्ही पई आहे, उथे ई नथी, सो आउं कीअं काहे अचांसि? पंहिंजीअ खे पाण हली काहे अच। अञा कुंभर अची ॾिसे त गॾहि मुई पई आहे। हिन खे फिट लानत करे घर वठी आयो ऐं खेसि चयई त मां शहर मां थोरो कमु लाहे अचां, तूं मुंहिंजी माउ खे तेसीं पखो हण। कुंभर पुठी अञा मस ॾिनी त हिन पोड़ीअ खे ॿ चार अहिड़ा पखा हयां जो उहा वेचारी राह रबानी वठी वई। जॾहिं कुंभर आयो तॾहिं माउ खे मोल ॾिसी चयई त तो अमां खे छा कयो? चयई त तुंहिंजे चवण मूजिबि हिन खे पखा हणणु शुरू कयमि। अञा 2-4 पखा मस हयमि त निंड अची वयसि। हींअर कहिड़ी न मिठड़ी निंड में सुम्ही पई आहे। पोइ अची जो वरताईंसि त मोचड़ा हणी अधमो करे विधाईंसि। हींअर उते वधीक तरसी न सघियो। कुंभर जे घर खां ॿाहिरि निकिरी पंध खे वॼायई। सिज लथे महल हिकु ॻोठ में पहुतो जिते हिकु माईअ पुछियुसि त तुंहिंजो नालो छा आहे? चयई त गंढ जो गोढ़ो मत जो मोड़ो। माईअ ॾिठो त वीचारो को सादो माण्हू आहे, तंहिं करे संदसि मिंथ ते खेसि राति रहणु ॾिनाईंसि। अञा 2 पहर मस गुज़रिया त दरवाज़ो खड़कियो। माई दरवाज़ो लाहे ॾिसे त 4 माण्हू बीठा आहिनि। जिन माईअ खे चयो त असांखे हिते राति रहणु ॾे त तोखे सुबुह सां ढहे छॾींदासीं। माईअ लालच में अची हुननि खे ॿीअ कोठीअ में टिकायो। उहे 4 ई कंहिं शाहूकार जो माल खणी आया हुआ। जॾहिं विराइण वेठा तॾहिं हिसनि ते न ठहिया ऐं पाण में विढ़ंदे विढ़ंदे मरी विया। माई सुबुह सां ॾिसे त 4 ई खून थिया पिया आहिनि। माई वीचारी सुकी वई त मतां खून संदसि गर्दन में पवनि। हींअर त गंढ जो गोढ़ो ऐं मत जो मोड़ो बि माईअ खां मोकिलाइण लॻो। माईअ चयुसि त भाउ अॼोकी राति टिक त सुभाणे घर लाइ तोखे के सूखड़ियूं पाखड़ियूं ॾींदसि। हू वीचारो टिकी पियो। माई
माईअ छा कयो जो चारई लाश चइनि खटुनि ते धार धार ॿधी रखिया। हुनखे चयईं त मूं वटि हिकिड़ो अला लोक हो जंहिंजी आउं घणे वक़्त खां ख़िदमत कंदी ईंदी हुयसि, पर वीचारो राति मरी वियो आहे, हिनखे दरिया में उछले अचु। हू लाश खणी उछले आयो। वरी माईअ चयुसि त इहो लाश त मोटी आयो आहे, तंहिं करे वरी उछले अचींसि। हू ॾिसे त मार वरी साॻीअ खथीअ वारो पियो आहे, सो यकदमि लाश खे खणी वरी उछले आयो। किसो कोताह माईअ चारई लाश दरिया दाख़िल कराया। जॾहिं हू चोथों लाश उछले मोटियो तॾहिं दरिया जे किनारे ते हिकिड़े साधू फ़क़ीर खे तपशा कंदे ॾिठईं। हिन सम्झो त लाश वरी निकिरी आयो आहे, सो गिचीअ में कपिड़ो विझी छिके दरिया में खणी दाख़िल कयईंसि। पोइ अची माईअ सां इहा ॻाल्हि कयईं त तुंहिंजी ॻाल्हि सची हुई, लाश बराबरि किनारे ते निकिरी आयो हो, पर मूं खेसि गेले दरिया में उछलियो। माईअ दिलि में चयो त मार हिन कंहिं जीअरे वीचारे खे मारे दरिया में दाख़िल कयो आहे। सुबुह ते माईअ खां सूखड़ियूं पाखड़ियूं वठी दरिया जो किनारो ॾियो घर पे आयो त पेरीअ हुनखे अची पकड़ियो त फलाणे माण्हूअ खे तो मारे दरिया में उछलियो आहे ऐं तुंहिंजो पेरो पधरो बीठो आहे। पोइ खेसि पकड़े बादशाह वटि वठी आया। जॾहिं खांइसि पुछा थी तॾहिं चयईं त साईं बराबरि मूं हुनखे दरिया में दाख़िल कयो, मोटियो पियो अचे ऐं मूंखे हर घड़ीअ पंधु पियो कराए। बादशाह अहिड़ी बेअक़ुलीअ जी ॻाल्हि ॿुधी हुनखे फांसी ॾेई छॾी। कंहिं बीठल माण्हूअ हुन जूं इहे कम अक़लीअ जूं ॻाल्हियूं ॿुधी चयो त अक़ुलरीअ अज़ाब घणो पसंदीअ जिंदड़ी। दोस्तों, उम्मीद करियूं था त हीअ लोक कहाणी बि तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूरु कंदव। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।